असां बंदन जो कमा त अल्लाह जे फैसले ते राज़ी रहो। असीं अल्लाह जा बाना आहियूं, खुदा जा बंदा आहियूं। खुदा जे कयल फैसले जे मथां असांखे राज़ी रहणो आहे। ज़ाहिर आहे ॿियो रस्तो बि असां वटि न आहे सवाइ इन जे खुदा जे फैसले ते राज़ी रहूं। जॾहिं न कंहिंजो बि पंहिंजो औलाद दुनिया छॾींदो आहे, बच्चो दुनिया छॾींदो आहे, दुनिया खां विसाल कंदो आहे, अलाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो आहे जॾहिं रूह हुन जो कब्ज़ करे वापसि वेंदासीं, अलाह ताला फरमाईंदो आहे मुंहिंजे बाने जे दिलि जे टुकड़े खे कढी आयो, मौला तुंहिंजो हुकुम हो, हुन जो वक़्तु एतिरो हो, असां कढी आयासीं। हाणे ॿुधायो त बानो छा पियो चवे? मुंहिंजो बानो पुछा छा पियो चवे? या अल्लाह तुंहिंजे क़ज़ा ते राज़ी पियो रहे, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पियो पढ़े, अल्लाह जे हुकुम जे अॻियां पंहिंजे कंध खे झुकाए पियो त बाबा अल्लाह जी रज़ा जीअं तव्हां सां तॾहिं ते ईंदा आहियूं, दुआ घुरंदा आहियूं, हू माण्हू खे चवंदा आहियूं बाबा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, अल्लाह जी रज़ा अॻियों बि चवंदो आहे बाबा असांखे अल्लाह जी रज़ा क़बूल आहे। पोइ जॾहिं माण्हू दुआ घुरे थो ऐं अल्लाह जे क़ज़ा जे मथां राज़ी रहे थो, फरिश्ता उते मौजूद हूंदा आहिनि, फौतगी वारे वक़्त खां फरिश्ता वेठा हूंदा आहिनि, तॾहिं जे मथां फरिश्ता मौजूद हूंदा आहिनि, तव्हां सां जेका बि गुफ़्तगू कंदा आहियूं फरिश्ता ॿुधंदा आहिनि, वापसि वञी अल्लाह जे हुज़ूर में अर्ज़ कंदा आहिनि मौला उन्हनि तुंहिंजे क़ज़ा ते राज़ी पे रहिया, या अल्लाह नाराज़ कोन हा। अल्लाह ताला फरमाईंदो आहे इन मुंहिंजे बंदे जे लाइ जेको मुंहिंजे फैसले क़ज़ा जे मथां राज़ी रहियो आहे, इन जे लाइ घर ठाहियो, इन जे औलाद खे जेको वठी आयो सो त बख़्शिजी वञो, पर जेके मुंहिंजे फैसले ते राज़ी रहिया आहिनि जन्नत में उन्हनि जे लाइ घर ठाहियो ऐं उन घर जे मथां नालो लिखी छॾियो बैतुल हम्द, हे हम्द जो घर आहे, हे मुंहिंजो उन माने जे लाइ आहे जेको मां रब जे फैसले ते राज़ी रहियो। अल्लाह जे क़ज़ा जे मथां राज़ी रहजे। हुज़ूर जी हदीस पाक आहे, हुज़ूर जे ख़िदमत में हिकु औरत आई, अर्ज़ की या रसूल अल्लाह मुंहिंजो मुड़ुसु उहद में शहीद थी वियो, हाणे मूंखे ॿुधायो जे जन्नत में आहे त मूंखे ज़ाहिर आहे ख़ुशी थींदी, पर जे ॿिए पासे ॾे आहे त मां रोआं या छा कयां? हुज़ूर फरमायो रोअण जी ज़रूरत न आहे, तुंहिंजे मुड़ुस खे मां ॾिसां थो जन्नत में हले थो। कंहिं पीउ जे बारे में पुछो, तुंहिंजो पीउ जन्नत में हले थो, अल्लाह जे रहमत खां माण्हू मायूस न थिए, खुदा जे रहमत में माण्हू उम्मीदवार रहे, छो त बानो जॾहिं दुआ जे लाइ हथ खणंदो आहे हूंदा आहिनि खाली। हदीस पाक में आहे नबी से फरमाइनि था इन्नल्लाह हय्युन करीमुन, अल्लाह तमामु घणो हयादार आहे ऐं तमामु वॾो सखी बि आहे। बानो जॾहिं दुआ जे लाइ हथ खणंदो आहे अल्लाह फरमाईंदो आहे हथ पंहिंजा वराए जेको घुरी मां तुंहिंजो क़बूल करे। अॼु असां बि तव्हां दुआ घुरंदासीं सभिनी मुस्लमाननि जे लाइ आम तरह ऐं जंहिं वास्ते ही ख़ैरात कई वई आहे, बारो कयो वियो आहे, उन जे लाइ वरी ख़ासि तरह अल्लाह जे रहमत में उम्मीद आहे त इंशाअल्लाह ताला उन्हनि खे बख़्शिश फरमाए, अल्लाह बख़्शी थो। मूं अर्ज़ु कयो त क़बर में ॿियो केरु कोन ईंदो आहे, क़बर में मदीने वारो केरु। अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया, हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो, सुभान अल्लाह। अज़ीज़ मूंखे दफ़न करे विया, हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो, हिननि लताड़े फिटी कयो उन ज़िमो खयो आ ज़रूर ईंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, वरी आवाज़ सुभान अल्लाह। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आदमू जी शफ़ाअत हक़, सुभान अल्लाह, शफ़ाअत हक़।